जय झूलेलाल। अॼु असीं हिते एडवांस डिप्लोमा जे नए पाठ जी शुरूआत करंदासीं, जंहिंजो नालो आहे तरंदड़ बादल। तरंदड़ बादल हिकु नॉवेल आहे जेको कृष्ण खटवानी पारां लिखियलु आहे। ही नॉवेल कृष्ण खटवानी साहिबनि ने 1998 में गांधीधाम मां पब्लिश कयो हुयऊं। अगरि मां तव्हांखे हिन नॉवेल जो थोरो सो रेफरेंस ॾियां त हू ही आहे कि हिन में कृष्ण खटवानी ने पंहिंजो एक्सपीरियंस लिखियो अथऊं कि कीअं हो भारत आया ऐं तेॾी महिल छा थियो, ऐं गॾोगॾु हुननि ने पंहिंजे जन्म स्थान जेको हुयो थारू शाह, हुन जे बारे में बि घणेई शयूं ॿुधायूं आहिनि। हिन कहाणीअ जा 3 मुख्य किरदार आहिनि, सुजाता, हेम ऐं नीलम। जेको हेम आहे उहो सिंध मां हिंदुस्तान ईंदो आहे ऐं हिंदुस्तान में अची मुंबईअ में रहंदो आहे। अचो त ॾिसूं हिन पाठ में छा ॾिनल आहे। तव्हीं पाण खे इमेजिन कयो कि तव्हां बि हुन सीन में मौजूदु आहियो। मुंहिंजी हिकु सिंधी साहेड़ी आहे, हुनखे वर्ल्ड पोएट्री कॉम्पिटिशन में 2 नंबर इनाम मिलियो हो। फ्रीलांस जर्नलिस्ट आहे, तो वारा लेख पढ़िया हुआईं, पर मूं साणस बि ॻाल्हि कई। संदसि पीउ वॾो बिल्डर आहे ऐं पंहिंजी जातीअ में हिकु लीडर करे मञियो वेंदो आहे। पीउ जे करे नीलम जी बि केतिरनि अहम सिंधियुनि सां वाक़फ़ियत आहे, यानी कि जान पहचान आहे, या हुनखे उन्हनि माण्हुनि जे बारे में पतो अथनि। मां चाहियां थी त तूं हिते जे किन सिंधियुनि जे वेझो अचु ऐं पंहिंजे अखियुनि सां ॾिस त सिंधियुनि केतिरी तरक़ी कई आहे। मुंबईअ जे जोड़ण में बि हिननि जो वॾो हथु आहे। हेम सुजाता ॾांहुं निहारींदो रहियो। जेकी सुजाता आहे उहा हेमू खे चए थी त मुंहिंजी हिकु साहेड़ी आहे जेकी पोएट्री करंदी आहे ऐं तंहिंखे 3 नंबर इनाम बि मिलियो हुयुसि। उनजो जेको पीउ आहे हू बिल्डर आहे ऐं हुनजी पंहिंजे जात में यानी सिंधी कम्यूनिटी में ॾाढी हलंदी अथसि। इन करे नीलम खे बि वॾे वॾे माण्हुनि सां जान पहचान अथसि, माने हुन सां बि तुंहिंजे बारे में ॻाल्हायो हुयो। हीउ जेको हेम आहे इहो सिंध मां नयो नयो मुंबई में रहण आयो आहे। त सुजाता जेकी आहे, जेकी सुजाता हुई, उहा हुनखे हिकु प्रेस कॉन्फ्रेंस में मिली हुई। हू हिकु रिपोर्टर हुई, मराठी प्रेस जी हिकु रिपोर्टर हुई। त उहा हेम खे उन सां बातचीत कई, उन सां दोस्ती कई, त उहा हुनखे ॿुधाए थी त तूं हिते नयो नयो आयो आहीं त मां तोखे हितां जे कुझु सिंधी माण्हुनि सां मिलाइणु चाहियां थी। जेको हेम हुयो उहो हिते अची करे जेकी बि सिंध जी तेॾी महिल सिचुएशन हुई, हू तेॾी आफ्टर डिवीज़न तुरंत पोइ कोन आयो हुयो, हो थोरो टाइम रखी करे उन खां पोइ आयो हुयो। त जॾहिं हू मुंबई आयो त हुनखे हिते सभु कुझु ॾाढो अलॻि अलॻि लॻंदो हुयो, हू कंहिंखे सुञाणंदो बि न हुयो, तंहिं करे हुनखे ज़्यादा मज़ो कोन ईंदो हुयो। त पोइ हुनने जेकी बि सिंध जी प्रेज़ेंट सिचुएशन हुई उहा पूरी हुनने न्यूज़पेपर में डेली न्यूज़पेपर जेके ईंदा हुया तेॾी महिल हुननि में उतां जी सिचुएशन लिखणु स्टार्ट कई। हुन जे थ्रू जेकी सुजाता हुई उहा हेम सां मिलण आई ऐं हुननि जी बातचीत वधी। त पोइ सुजाता चाहे पई त हेम जेको आहे हू पंहिंजी मदरलैंड खे, पंहिंजे सिंध खे, पंहिंजे गांव खे एतिरो मिस करे रहियो आहे, त छो न मां हिनखे जेके ॿिया सिंधी आहिनि उन्हनि सां मिलायां। त हू हुनखे पंहिंजी फ्रेंड जेकी नीलम आहे, उहा बि सिंधियाणी आहे, उहा पोएट्री करंदी आहे, हुन सां मिलाइण लाइ वठी वई। इन सां गॾोगॾु हिन नॉवेल में जेकी सुजाता आहे उहा हेम खे ॾाढे सारे सिंधी माण्हुनि सां मिलाईंदी आहे, जेके तेॾी महिल जा फेमस हॉस्पिटल्स हुया, टीचर्स हुया, लेखक हुया, हिननि सभिनि सां उहा हुननि जी बातचीत या हुनखे इंट्रोड्यूस कराईंदी आहे। त सुजाता हेम खे चए थी तूं इनकार न कजि, मां बि तोसां गॾु हलंदसि। त जेको हेम आहे उहो पहले न पियो वञे, त उनखे सुजाता ने चयईंसि कि मां बि तोसां गॾु हलंदमि, तूं मना न कर। हाणे ॾिसूं था त हुननि जी मुलाक़ात कीअं थी थिए पई। कंहिंसां मुलाक़ात थी थिए? जेकी वर्ल्ड पोएट्री कॉम्पिटिशन में 2 नंबर आई हुई, हू छोकिरी हुई नीलम। समुंड साम्हूं हिकु 5 स्टार होटल जे पहिरें माड़े यानी कि 1st फ्लोर ते रेस्टोरेंट में 3 ॼणा हुआ।
सुजाता, हेम ऐं नीलम। हिकु मुंबईअ जे हिकु होटल में ही टे दोस्त वेठा आहिनि। तव्हीं पाण खे इमेजिन कयो, जीअं असीं कैफे वेंदा आहियूं त कीअं सभु टेबलूं लाइन सां लॻियल हूंदियूं आहिनि। त तव्हां सोचो, हिकु खिड़की आहे, तंहिंजे ॿाहिरि समुंड थो वहे ऐं उन खिड़कीअ जे पहिरें नंबर टेबल ते इहे टे दोस्त वेठा आहिनि, जंहिंजो नालो आहे सुजाता, हेम ऐं नीलम। ऐं हुन जे पासे वारी टेबल में तव्हीं वेठा आहियो ऐं हुननि खे ॾिसो था। पर्दो खुलियल दरीअ मां समुंड पिसिजी रहियो हो, यानी कि उन खिड़कीअ मां असांखे समुंड ॾिसी अची रहियो हुयो। लहरूं पाण सां अची गजी खणी आयूं थे ऐं मोटी वयूं थे, यानी कि लहरूं हलनि पियूं। हू कॉफ़ी पी रहिया हुआ, उहे टई कॉफ़ी पिया पीअनि। सुजाता मूंखे तो बाबति ॿुधायो हो। नीलम हेम खे पढ़ण जी कोशिश कंदे चयो, यानी नीलम ने हेम खे चयईं कि जेकी ही सुजाता आहे, हिन मूंखे तुंहिंजे बारे में ॿुधायो हो। त हेम चयईं, तूं हिकु सिंधी सूंहं जो नमूनो आहीं। सूंहं मतिलबु थींदो आहे सुंदरता, ब्यूटी। त हेम हुनखे चएसि थो कि तूं हिकु सिंधी ब्यूटी जो नमूनो आहीं, यानी कि हू हुनखे ॾिसी करे ई सुञाणे सघे थो त हू सिंधी आहे। नीलम अजब मां हेम ॾांहुं निहारियो ऐं सुजाता छिरक भरियो, यानी सुजाता चयो, सिंधी सूंहं छा थींदी आहे? हू पुछे थी, हू पाण सिंधी कान हुई, उहा मराठी प्रेस जी रिपोर्टर हुई। त उहा हेम खां ऐं नीलम खां पुछे थी त सिंधी सूंहं छा थींदी आहे, यानी कि सिंधी ब्यूटी छा थींदी आहे। हर मिटीअ खे पंहिंजी सूंहं थींदी आहे। ही केरु थो चए? जेको हेम आहे, उहो कंहिंखे थो चए? सुजाता खे। हर मिटीअ खे पंहिंजी सूंहं थींदी आहे। मां सिंध जे ॿाहिराणियुनि में काफ़ी रुलियो होसि। उते जे औरतुनि में जामू सूंहं ॾिठी, उहा तो में बि ॾिठमि। ॿाहिराणियुनि में याने जेको ॻोठी या गांव जो इलाइक़ो आहे सिंध जे, उहो हुते रहियल हो, त उहो हुते ॾाढो ज़्यादा घुमी चुकियो हुयो। त जेके लेडीज़ जीअं हुते लॻंदियूं हुयूं, उन्हनि जी हिकु झलक हुनखे नीलम में बि ॾिसण पई अचे। असीं इहो घणेई बार ॿुधियो आहे त चवंदा आहिनि कि जेके सिंधी हूंदा आहिनि, उहे दूरा खां ई सुञाण में अची वेंदा आहिनि, छो त असांजी सूंहं ओड़ी आहे, असांजी ब्यूटी ओड़ी आहे। असांखे हुतां जी जेकी सुंदरता ॾिनल आहे नेचर जी तरफ़ां, उहा असां कैरी ऑन करे रहिया आहियूं। तंहिं करे हाणे बि घणेई ॼणा सिंधियुनि खे दूरा खां ई सुञाणे वठंदा आहिनि। त हू हाणे सुजाता खे सम्झाए रहियो आहे त जीअं हुतां जी माताऊं लॻंदियूं हुयूं, ओड़ी ही सुंदरता, ओड़ी ही झलक मूंखे नीलम में बि ॾिसण अचे थी। मूं में सिंधीपणो कुझु बि न आहे। हे केरु थो चए? नीलम। मूं में सिंधीपणो कुझु बि न आहे, सवाइ मुंहिंजी आख जे, यानी कि रेस जे, यानी मुंहिंजी रेस जे अलावा ॿियो कुझु बि मुंहिंजे हिन में सिंधियुनि जो कोन आहे। रेस खे हिंदी में चई सघिबो आहे वंश, कि भाई मां वंशज सिंधी ख़ानदान जी बिलोंग करंदी आहियां, मुंहिंजो जेको ख़ानदान आहे हू सिंधी आहे। उन जे अलावा मूं में कुझु बि सिंधियुनि जो कोन आहे। मां सिंधीअ जा 4 दर्जा पढ़ी हुयसि जॾहिं असीं कल्याण कैंप में रहंदा हुआसीं। मुंबई में अचण बैदि मां कॉन्वेंट स्कूल में पढ़ियसि। कॉलेज में अंग्रेजी साहित्य खयो हुअमि, यानी कि इंग्लिश मीडियम में उहा हली वई हुई। सुजाता ॿुधायो, तूं शाइरा आहीं? जेको हेम आहे उहो नीलम खे चए थो। सुजाता ॿुधायो, तूं शाइरा आहीं, तोखे वर्ल्ड पोएट्री कॉम्पिटिशन में इनाम मिलियो आहे। त हो नीलम आंसर थी करे, मां शाइरा न आहियां। साल में 2-3 कविताऊं कंहिं ओचिते आयल मूड में लिखिजी वेंदियूं आहिनि, यानी कि अचानक सां मूड थींदो आहे त कोई या कोई वीचार ईंदो आहे त उहो लिखी छॾंदी आहियां मां, त उहो कविता ठही वेंदी आहे। इनाम मिलण ते सभु इत्तेफ़ाक़ थींदा आहिनि, यानी कि इनाम मिलण बि हिकु इत्तेफ़ाक़ हूंदो आहे ऐं हू ॾिसी करे सभु ॼणा सरप्राइज़ थींदा आहिनि। तूं कॾहिं कान महसूस कयो त तूं सिंधी आहीं? ही हेम पुछे थो नीलम खां। शायदि न। सिंधी लिखण पढ़ण कान ईंदी अथमि, ॻाल्हाईंदी कान आहियां। जो डपु थींदो अथमि त चूकूं कंदसि, यानी कि ग़लतियूं करंदसि। हा, हिकु भेरे अहसासु थियो हो त मां सिंधी आहियां। इहा घटना अमेरिका में घटी हुई। मां लॉस एंजल्स में पोइट्रीअ जो इनाम वठण वई हुअसि। उहो फंक्शन हिकु होटल जे बैंक्वेट हॉल में थियो हो। जेकी ही नीलम आहे, हू जेको इनाम जीती हुई हिकिड़े दफ़े पोइट्री में,
त हू लॉस एंजल्स वई हुई। लॉस एंजल्स US में आहे, अमेरिका में कैलिफोर्निया स्टेट जी हिकु सिटी जो नालो आहे लॉस एंजल्स। उहा हुते इनाम वठणु वई हुई त हुन होटल में हिकु फंक्शन जेको हुननि जो चालू हुयो उन में हुनखे हीअं रियलाइज़ थियो त हू सिंधी आहे। अचो त ॾिसूं हुनजो एक्सपीरियंस छा रहियो हुयो, हुनखे ईअं छो लॻियो हुयो। जॾहिं उहा शुरूआत खां असां हिन पाठ में ॾिसूं था त हू हमेशह चई रही हुई कि हुन में सिंधियुनि जी हिकु बि शइ कान्हे। त पोइ अहिड़ो छा थियो जो हुनखे ईअं लॻियो त हा मां सिंधी आहियां। इनामनि विरहाइण बाद प्रोग्राम इहो हो त सभु इनाम पाईंदड़ पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में कंहिं शाइर जी पंहिंजी मनपसंद कविता ॿुधाईंदा, यानी कि पंहिंजी मदर टंग में कविता ॿुधाइणी हुई। जॾहिं मुंहिंजो वारो आयो त मूं हिकु कविता अंग्रेज़ीअ में ॿुधाई। जलसे जे सदारत कंदड़, सदारत मतिलबु थींदो आहे जेको चेयरमैन हुयो, जेको अध्यक्ष हुयो हुन कार्यक्रम जो, उहो लिंग्विस्टिक हो, यानी कि भाषा विज्ञानी हुओ। उनखे ॾाढी सारी भाषाऊं ईंदियूं हुयूं ऐं हुनखे भारतीय भाषाउनि बाबति बि काफ़ी ॼाण थिए ॾिठी, यानी कि हुनखे ॾाढी सारी इंडियन लैंग्वेजिस बि ईंदियूं हुयूं। हुन चयो, तुंहिंजे नाले मां लॻे थो त तूं सिंधी आहीं, हाणे तूं हिकु कविता सिंधीअ में ॿुधाए। मां मुंहिंजी बीह रहियसि, हॿकंदे चयुमि, यानी कि हेसिटेट थी करे अटकंदे नर्वसली उन चयो, मूंखे सिंधी कान ईंदी आहे। मूं ॾिठो त हाल में सभिनी वेठलनि जूं निगाहूं मूं ते हुयूं। उन ते जंहिंखे मादरी ज़बान यानी कि मदर टंग न ईंदी आहे, हुननि जे अखियुनि में अज़ब हो, यानी कि ॾाढो सरप्राइज़ थिया उहे ही ॾिसी करे, ऐं मूं लाइ हमदर्दी। सदर जेको चेयरमैन हुयो, उनखे सदर चयूं, जेको सदारत पियो करे, सदर वातावरण बदिलाइण लाइ चयो, मूंखे ख़बर आहे तव्हां सिंधी सभ्यतिक संकट मां लंघी रहिया आहियो, तव्हां ज़मीन खां दूर आहियो, पर धीअ इहा चवणी आहे त सची शाइरी पंहिंजी मातृभाषा में ही करे सघिबी आहे। हाणे हुनखे हू ॻाल्हि मटणी हुई त हुनने जेको पार्टीशन थियो उनजो ज़िक्र कयो कि तव्हीं इन्हनि संकट मां गुज़री रहिया आहियो, पर तॾहिं बि पंहिंजी जेकी सभ्यता आहे, पंहिंजी जेकी मातृभाषा आहे, उन में ही असां पाण खे ॾाढे सुठे नमूने ज़ाहिर करे सघंदा आहियूं। मां अखियूं झुकाए पंहिंजी कुर्सीअ ते वञी वेठसि, त हुनखे ॾाढो शर्म पई अचे त हू वञी पंहिंजी जॻह ते वापसि वेठी। उन ॾींहुं मूं महसूसु कयो, उन ॾींहुं नीलम खे फील थियो त असीं नाला बदिलायूं, दूर देशनि में रहूं, रहणीअ जो नमूनो बदिलायूं, पर दुनिया लाइ असीं तॾहिं बि सिंधी आहियूं। इहा ॻाल्हि असांखे हाणे बि पंहिंजे ॿारनि खे सेखारणु खपे कि असां काथे बि रहूं, कहिड़े बि नमूने रहूं, केतिरा बि मॉडर्न थी वञूं, कहिड़ी बि कंट्री में रहूं, केतिरी बि वॾी पोस्ट ते हुजूं, माण्हुनि जे लाइ ऐं पंहिंजे लाइ बि असीं सिंधी ही आहियूं। इहा रियलिटी असां चेंज कोन था करे सघूं ऐं असांखे करणु बि कोन खपे। त इहा ॻाल्हि असांखे पंहिंजे ॿारनि खे हाणे बि सेखारणु खपे, जेकी नीलम असांखे ॿुधाए रही आहे। त असां कुझु बि करे वठूं, पर सच त इहो ई आहे कि असीं सिंधी आहियूं। पर इहा बि हक़ीक़त आहे त असांजो न बदिलिजणु नामुमकिन आहे। इहा सच असां बदिले कोन था सघूं। मूं किथे पढ़ियो हो त कल्चर उहा खेती आहे जा कंहिं ख़ासि ज़मीन ऐं ख़ासि वातावरण जी पैदाइश आहे। असांखे कल्चर, जेके असांजा ॿार आहिनि उहे बि कल्चर कॾहिं सिखंदा, या जेके माण्हू सिखंदा आहिनि उहे कल्चर कीअं सिखंदा आहिनि, जीअं हुननि जे वातावरण में, हुननि जे आजू बाजू में, एनवायरमेंट में उहे शयूं थींदियूं आहिनि, उहे ॾिसंदा आहिनि त उहे सिखंदा आहिनि। त ईअं चईंदा आहिनि कि ज़मीन ऐं वातावरण इहे ॿई मिलाए करे ई कोई कल्चर ठाहींदो आहे। असां वटि ज़मीन त न आहे, असीं सभु सिंध छॾे आयासीं, ऐं उहो वातावरण बि न आहे। इहो वातावरण असांजे पंहिंजे करे असां वटि कान आहे कि असांजा ॿार असांखे ॾिसी सिखनि। असां उहो वातावरण ठाहे सघूं था त ॿार असांखे ॾिसी करे पंहिंजे कल्चर जे बारे में जेतिरी शयूं असां उन्हनि खे सेखारे सघूं था, उहे असां उन्हनि खे सेखारूं। उहो वातावरण बि न आहे जो असांजो माज़ीअ या कल्चर सां मेल खाए। माज़ीअ मतिलबु थींदो आहे पास्ट, जेको असांजो हिस्टोरिक एरा आहे या असांजो जेको कल्चर आहे उन सां असां मेल खाऊं या हुननि मां कुझु सिखूं। खानहबदोश उहे हूंदा आहिनि जंहिंजो कोई पर्टिकुलर ठिकाणो कान हूंदो आहे। असांजे घणी बार
बंजारा ॿुधिया आहिनि कि बंजारा हूंदा आहिनि उहे टेम्पररीली कोई जॻह ते रहंदा आहिनि, पोइ वरी पंहिंजो सभु सामान खणी कोई ॿी जॻह ते वेंदा आहिनि, पोइ उते रहंदा आहिनि। त हू चई रही आहे नीलम, खान अबदोश वटि बि कल्चर हूंदो आहे, यानी कि उहे कोई परमानेंट कोई जॻह ते नथा रहनि, पर तॾहिं बि हुननि वटि पंहिंजो कल्चर अथनि, छाकाणि त हुननि जी ज़िंदगी किन रीतियुनि रस्मुनि ऐं वातावरण जे साए हेठि हूंदी आहे। हू ॾाढा फेमस आहिनि, जेके बंजारा हूंदा आहिनि उहे हिन शइ में ॾाढा फेमस आहिनि कि उहे पंहिंजे तरीक़े सां रहंदा आहिनि, पंहिंजे कल्चर खे फॉलो करंदा आहिनि, जे पाण में गॾु हूंदा आहिनि। इहो बि ॾाढो इम्पोर्टेंट आहे त हू उन्हनि जी जेकी कम्युनिटी हूंदी आहे उहे बि ॾाढे वॾे वॾे ग्रुप्स में घुमंदी आहे, हिकु हिकु ग्रुप्स में 200, 300, 500, कंहिं में त अञा वधीक, कंहिं में त हज़ारनि जी संख्या में बि माण्हू हूंदा आहिनि। त जेके उन्हनि जा ॿार आहिनि उहे बि उहो ई ॾिसंदा आहिनि, उन्हनि जो एटमोस्फियर उहो हूंदो आहे, उहे पंहिंजो एनवायरमेंट उहो ई रखंदा आहिनि, पंहिंजी जेतिरी बि रीतियूं रस्मूं आहिनि उहे सभु उन्हनि खे फॉलो करंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि जा ॿार बि उहा शइ सिखी रहिया आहिनि। त हुननि वटि बि पंहिंजो कल्चर अथनि, पर असां सिंधियुनि वटि कान्हे। उन में बि असांजी पंहिंजी ग़लती आहे त असां पंहिंजे कल्चर खे पंहिंजे ॿारनि खे नथा सेखारियूं। पोइ नीलम हेम ॾांहुं निहारींदे चयो, यानी कि नीलम हेम खे ॾिसी चयो, शायदि तूं सच थो चवीं, चहिरे मां इंसान बाबति घणी ख़बर पइजी सघंदी आहे। त हू चए थी कि हा तूं सही थो चईं, ॾाढी बार ॾिसी करे बि असां इंसान जे बारे में ॾाढो कुझु सम्झी सघंदा आहियूं। घणेई बार ईअं बि थींदो आहे, ॿियनि खे ॾिसी करे बि असां ॿुधाए रखंदा आहियूं कि ही त फलाणी जात जो थो लॻे, त फलाणे धर्म जो थो लॻे। त इंसान जी शक्ल सूरत ऐं उन्हनि जे जो चाल ढाल ॾिसी करे बि ॾाढो कुझु सम्झ में ईंदो आहे। सुजाता नीलम जे हथ मथां हथ रखी चयो, तूं अमेरिका जी ॻाल्हि करे रही हुईं? नीलम चयो, प्रोग्राम पूरो थियण बैदि हिकु पाकिस्तानी सिंधी जोड़ो मूंसां गॾिजण आयो हो। जेको प्रोग्राम हली रहियो हुयो इनामनि जो, उहो प्रोग्राम पूरो थियण खां पोइ नीलम सां मिलण हिकु पाकिस्तानी सिंधी जोड़ो आयो। मर्द सिंधीअ में चयो, असीं सिंधी आहियूं, मां यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो आहियां, यानी कि पढ़ाईंदो आहे, टीचर आहे, ऐं ही मुंहिंजी पत्नी बैंक में नौकरी कंदी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी त हिकु सिंधियाणीअ खे ही इनाम मिलियो आहे। असांखे बि जाम ख़ुशी थींदी आहे जेॾी महिल असां ॾिसंदा आहियूं त कोई सिंधी ॾाढी सुठी पोस्ट ते आहे या कोई ॾाढी सुठी कॉम्पिटिशन में जीतियो आहे, त असांखे बि जाम ख़ुशी थींदी आहे। हिन वीडियो में अॻिते थोरो सो ग्लिच अची वियो हुयो, इन करे असीं हाणे हितां वरी कंटिन्यू कयूं था। जेॾी महिल हुननि जो प्रोग्राम पूरो थियो तेॾी महिल हिकु जोड़ो अची हुन सां मिले थो जेको पाकिस्तान मां हुयो ऐं सिंधी हुयो। त हू हुनखे चएसि थो त असांखे ॾाढी ख़ुशी थी कि तूं हिकु सिंधी आहीं ऐं तोखे ही इनाम मिलियो। इहो घणेई दफ़ा असां सां बि थींदो आहे त असांजे इलाइक़े में या असांजी जात जे या असांजे धर्म जे कहिड़े माण्हूअ खे कोई पुरस्कार मिलंदो आहे त असां सभिनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त अहिड़े ई नमूने हुते बि थियो ऐं असां सां बि ईअं थींदो आहे कि असीं किथे ॿाहिरि घुमण था वञूं ऐं हुते ॿिए कहिड़ी जॻह जा कोई सिंधी था घुमनि त असीं बि हुननि सां बातचीत करंदा आहियूं। इहा असांजी सिंधियुनि जी ख़ासियत आहे कि असां ॿियनि देशनि में बि हली वञूं, पर अगरि हुते कोई सिंधी मिले थो त असां हुननि सां 2 मिंट ॻाल्हाईंदासीं ज़रूरु कि भई असीं बि सिंधी आहियूं ऐं तव्हां बि सिंधी आहियो, ऐं हुननि सां जान पहचान वधाईंदा आहियूं। त अहिड़े ई नमूने हुते हिकु जोड़ो अची करे नीलम सां ॻाल्हाए पियो ऐं हुननि खे पंहिंजे बारे में ॿुधायईं। त हुनने ॿुधायईं नीलम ने कि उहा हिते अमेरिका में 3 ॾींहं रहण वारी आहे। त हू जेको सिंधी जोड़ो आहे उन में जेको मर्द हुयो हुनजो नालो हुयो यूनिस। यूनिस ने हुनखे चयो, तूं सुभाणे असां वटि चांहि पीअण अचु। हुनने नीलम खे पंहिंजे घर इनवाइट कयईंसि। ॿिए ॾींहुं मूंखे वठण आयो। ॿिए ॾींहुं यूनिस हुनखे वठण आयो। संदसि आदर भाव खे ऐं पंहिंजाई ॾिसी दिलि भरिजी आई। औरत जो नालो हो सहर। हू जेकी लेडी हुई उनजो नालो हो सहर। खेनि 11 सालनि जी हिकु धीअ हुई। 11 इयर्स जी उन्हनि जी धीअ हुई जंहिंजो नालो रखियो हुअऊं मारुई। हुननि जी धीअ जो नालो मारुई हुयो। इहा मारुई ऐं जेकी हू उमर मारुई वारी मारुई आहे उहे ॿई अलॻि अलॻि आहिनि। ही ॿई हिकु ई कान्हनि। घर में सिंधी पीए ॻाल्हायूं ऐं मूंखे अजब लॻो हो। उन्हनि कॾहिं सिंधी ॿुधी न हुई, उहे घर में बि हिंदी में या इंग्लिश में ई ॻाल्हाईंदा हुया, त उनखे हू ॾाढी अलॻि शइ लॻी। सिंधी अहिड़ी मिठड़ी ॿोली आहे
उनखे तेॾी महिल पतो पियो त सिंधी ॾाढी ई मिठी ॿोली आहे। हिंदुस्तान में असीं ॼण बिगड़ल ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं, इहो त असांखे बि ॼाण आहे त असांजे जेकी रीजनल भाषा हूंदी आहे उन सां मिली जुली करे असांजी भाषा थी वई आहे। जीअं असां महाराष्ट्र में रहंदा आहियूं, असांजा हितां जा माण्हू अलॻि ॻाल्हाईंदा आहिनि, गुजरात में जेके सिंधी रहंदा आहिनि उन्हनि जी ॻाल्हाइण जो तरीक़ो, हुननि जा शब्द थोरा सा अलॻि हूंदा आहिनि। त उहा होई थी चए त असांखे मूंखे ईअं लॻियो की जेकी असां ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं उहा त ॼण बिगड़ल ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं। घर में खाधो पीतो बि सिंधी हुन। 2-3 कलाकनि में अहिड़ो हिरी मिरी वियासीं जो शहर चयो होटल मां सामान खणी अची हिते रहो। थोरी देरि हुननि सां वेही करे उन्हनि जी पाण में एतिरी ठही पई, एतिरो घुलिजी मिलिजी विया पाण में त जेकी उहा शहर हुई उन्हनि हुनखे चयईं की तूं असांजे ई घर अची करे 3 ॾींहं रहो। शहर खे काफ़ी शाइरी यादि हुई ऐं आवाज़ बि मिठो होसि। राति जो अॻिठीअ साम्हूं वेही, अॻिठी मतिलबु हूअं थींदो आहे सिगड़ी, पर हिते उनजो अर्थ आहे बोनफायर, जेके असीं ॿाहिरि आग ॿारे करे वेहींदा आहियूं हो। राति जो अॻिठीअ साम्हूं वेही उहा शाह ऐं सचल जा बैत ॿुधाईंदी हुई। मूं अॻु उन्हनि जा नाला बि न ॿुधा हुआ। ही जेके शाह ऐं सचल आहिनि उहे सिंध जा ॾाढी ई वॾी हस्ती आहिनि, ॾाढी ई फेमस हस्ती आहिनि। त जेकी नीलम हुई उन्हनि हुन खां पहले शाह ऐं सचल जो नालो ई कोन ॿुधियो हुओ, ऐं जेकी शहर हुई उनखे हिननि जी ॾाढी सारी शाइरियूं ऐं कविताऊं यादि हुयूं। मां ऐं मारुई ॼण साहेड़ियूं गॾिजी विया हुयासीं, यानी दोस्त ठही विया हुयासीं। सॼो ॾींहुं ॻाल्हियूं कंदियूं हुयूंसीं। हू बि पंहिंजी पंहिंजी ॾाढी सारी शयूं ॿुधाईंदी हुयसि। जेकी मारुई हुई उहा हुन खां नंढी हुई ॾाढी, पर तॾहिं बि हू ॿई साहेड़ियूं ठही वियूं हुयूं। हुन मूंखे कई ॿाराणियूं कविताऊं यादि करायूं। इन घर में मिलियल पंहिंजाई ऐं घर जे भातियुनि जी वेझाई मूंखे हाणे बि कॾहिं कॾहिं यादि ईंदी आहे। हिन ॻाल्हि खे घणो ई टाइम थी चुकियो आहे, पर तॾहिं बि नीलम खे कॾहिं कॾहिं इहे सभु शयूं वरी सां यादि ईंदी आहिनि कि उन्हनि में केतिरी पंहिंजाप हुई, उहे केतिरा वेलकमिंग हुया जो हुननि हिकु अननोन छोकिरी खे बि पंहिंजे घर घुरायूं ऐं तंहिंखां पोइ हुन सां एतिरो प्यार सां हलिया, एतिरे सुठे सां हलिया कि हुनखे पूरो माहौल पंहिंजे घर वांगुरु ई पियो लॻे। मां कॾहिं पाण खां पुछंदी आहियां त हिन घर में पंहिंजाईअ जो वायुमंडल इन करे त न हो जो हू पंहिंजी ॿोलीअ कल्चर जे वेझो हुआ। जेकी नीलम आहे उहा कॾहिं कॾहिं हिन ॻाल्हि खे सोचंदी आहे त हुन घर में एतिरी पंहिंजाप इन करे त न हुई कि हू पंहिंजी ॿोली, पंहिंजी भई मदर टंग में घर में ॻाल्हाइनि था ऐं पंहिंजो कल्चर उहे कंप्लीटली फॉलो करनि था। हिते हिंदुस्तान में मूं ॾिठो आहे त सिंधी घरनि जो हर हिकु भाती ॼण कंहिं जुदा कल्चर में पलियल आहे। असीं बि ॾिसंदा आहियूं जेको जंहिं माहौल में रहंदो आहे उहो हुन तरह सां रहणु शुरू करे छॾंदो आहे। जीअं हुननि जे आजू बाजू जा माण्हू त्योहार मल्हाईंदा आहिनि उअं ई हो बि मल्हाईंदा आहिनि ऐं पंहिंजा त्योहार मल्हाईंदा ई कोन्हनि। त इहा ॾाढी सुठी शइ आहे कि असां ॿियनि जा त्योहार मल्हायूं था, पर हुन सां गॾोगॾु असांखे पंहिंजी रीति रिवाजूं, पंहिंजा कल्चर बि मल्हाइणु खपनि ऐं पंहिंजे ॿारनि खे सेखारणु खपनि। ऐं कंहिं बि ॿोलीअ सां संदसि दिलि लाॻापो न आहे। इहो असां सां बि थींदो आहे कि जीअं असां महाराष्ट्र में रहंदा आहियूं, जीअं मां बि कॉलेज वेंदी आहियां त हुते सभु महाराष्ट्रियन आहिनि, जेतिरा बि ॿार आहिनि उहे ॿाहिरां आहिनि त उहे सभु मराठी में ई ॻाल्हाईंदा आहिनि। त मूंखे बि कॾहिं कॾहिं हुननि सां मराठी ई ॻाल्हाइणो पवंदो आहे छोकी हुननि खे त सिंधी ईंदी कोन्हे। पर जिते मां रहंदी आहियां उते सभई सिंधी आहिनि त असां हिते त सभई सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं। तहिड़े ई नमूने नीलम चए थी कि हर घर में हर हिकु शख़्स अलॻि अलॻि वायुमंडल यानी कि अलॻि अलॻि एनवायरमेंट में रहंदो आहे, अलॻि अलॻि हुनजी सराउंडिंग हूंदी आहे ऐं हुन सराउंडिंग जे हिसाब सां उहो ॻाल्हाईंदो आहे। अगरि हुनजे प्रोफेशन में या अगरि उहो स्कूल में ॿार आहे त हुनजे स्कूल में अगरि इंग्लिश था ॻाल्हाइनि त हू ॿारु इंग्लिश में ॻाल्हाईंदो आहे। अगरि हुनजा दोस्त हिंदी में था ॻाल्हाइनि त हू हिंदी में ॻाल्हाईंदो आहे। तहिड़े ई नमूने हर कोई अलॻि अलॻि भाषा ॻाल्हाईंदो आहे, पर कोई बि सिंधी न ॻाल्हाईंदो आहे। सिंधी ॻाल्हाइण में असीं शर्म महसूसु कंदा आहियूं ऐं ॿियूं ॿोलियूं असीं दिलि मां न दिमाग़ मां ॻाल्हाईंदा आहियूं। त नीलम चए थी कि बाक़ी ॿोलियूं त असां दिमाग़ सां ॻाल्हाईंदा आहियूं ऐं न कि दिलि सां, छोकी पंहिंजी मदर टंग ई अहिड़ी हूंदी आहे जो असां ॾाढी सुठे सां ॻाल्हाए सघंदा आहियूं ऐं पंहिंजी भावना हुन में प्रकट करे सघंदा आहियूं। ऐं इहा जेकी लाइन आहे
सिंधी ॻाल्हाइण में असीं शर्म महसूसु करंदा आहियूं। इहो त ॾाढनि सारनि जॻहनि ते माने बि ॾिठो आहे कि घणे ई सिंधी ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे इहो एक्सेप्ट करण में बि शर्म ईंदी आहे कि हू सिंधी आहिनि। पर क़िस्मती तौर ते असां सां अहिड़ो कुझु बि न आहे ऐं असांखे ॾाढो गर्व आहे कि असीं सिंधी आहियूं। ऐं इहो असांजो कमु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी जेकी बि असांजा हिस्टोरिक मूमेंट्स आहिनि, जेतिरी बि असांजी ब्रेवरी स्टोरीज़ आहिनि, उहे सभु असां हुननि खे ॿुधायूं ताकी हुननि खे बि पंहिंजे कल्चर जे बारे में पतो पए ऐं हुननि खे पंहिंजे सिंधी हुअण ते गर्व थिए। त हिते असांजो एडवांस डिप्लोमा जो पाठ तरंदड़ बादल समाप्त थियो। ॿिए हिन में असीं असांजो पढ़ंदासीं। तव्हांखे कोई बि डाउट हुजे त तव्हां मूंसां कमेंट सेक्शन ते पुछी सघो था या मूंखे इंस्टाग्राम ते बि मैसेज करे सघो था। जय झूलेलाल।